अस्सलाम वालेकुम तान सुबह एसटीवी न्यूज़ आया वाली मोहम्मद जाड़ू नदर जो था मीरपुर बठोरो का अली अकबर बुकेरो चना रिपोर्ट थे नादर मीरपुर बठोरे में एक डी अग पकड़ियल यूरिया भाण टाल मनपसंद माण्हू में विराए वियो। ज़मींदार सॼो ॾींहुं एसी ऑफिस अॻियां चकर हणंदा रहिया, खेनि भाण न मिलियो। इन सिलसिले में जीएसएस क़ौमी पार्टी जे कादिर बख्श ज़ौर अनवर ख़ासकली बशीर मीरानी ऐं ॿियनि चयो त मीडिया वारनि जी कोशिशुनि सां भाण जे टालर खे पकड़े ज़ाहिर कयो वियो। हुननि चयो त ऑफिसरनि वरी कोशिश कई त भाण सां भरे टालर खे डील करे सजावल रवानो कयो वञे, पर माण्हुनि मुड़सी कई ऐं टालर ड्राइवर बि सजावल में भाण खणी वञण खां चुप इनकार करे छॾियो। हुन चयो त भाण जेको ॾिनो वियो इहो मनपसंद माण्हुनि खे ॾिनो वियो आहे। नंढनि आबादकारनि सां सख़्त नाइंसाफ़ी करे खेनि नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुन चयो त पहिरीं बुनियादी हक़ नंढनि आबादकारनि जो आहे। ऑफिसरनि सिफारिशी वॾनि आबादकारनि ऐं पंहिंजे नूरे नज़र माण्हुनि खे भाण ॾिनो आहे जेका नंढनि आबादकारनि सां नाइंसाफ़ी आहे। हुन चयो त जेका लिस्ट पहिरीं हिकु ॾींहुं अॻु वारी ठाही वई हुई इहा लिस्ट ग़ाइब थी वई, मथां ॿी लिस्ट ठाहे नानी कुनड़ीअ वारो कमु कयो पियो वञे। ॿिए तरफ़ मौक़ुफ़ वठण लाइ जॾहिं असिस्टेंट कमिश्नर सां राब्तो कयो वियो त साहिब फ़ोन अटेंड ई न कई।